तव्हांजो अबो रहे छो जे जवानी में तव्हांखे पालियो नंढपण में पालियो अॼु कुराड़ो थी वियो आहे उन जी ज़िम्मेदारी तव्हांजे मथां आहे उन अबे जी ख़िदमत कयो उन जीजर अम्मा जी ख़िदमत कयो इहा तव्हांजी ज़िम्मेदारी आहे तुझी ज़ाल तुझे निकाह में आ उनके केड़ी शे जी जरूरत आ उनकी जरूरत पूरी करण तुझे मथा फर्ज आ तुझो पुट आ तुझी न्याणी आ उनके खारायण प्यारण सार संभाल लहण उनके दुख में उनके सुख में उन्हें जो मददगार थी बीहण तुझी जिम्मेदारी आ साईं फरमाइनि था पुट जी शादी कयो त उन्हें का पुछो न्याणी जी शादी कयो उन्हें का पुछो बुढ़े मुस तुझे लाइ सोचो तो के वणे दो जे हा करे त पो कयोस जे करे उन्हें के गाल नथी वणे पंहिंजी मर्जी सां जबरदस्ती रिश्तो न कयो इहो बि ज़ुल्म आहे इहा बि पंहिंजी मर्ज़ी सां उनखे मजबूर करे पंहिंजी मर्ज़ी मुसलत कयो साईं फरमाइनि था इहो मां मोहम्मद जो दीन मुंहिंजे आका फरमायो पंहिंजे घर वारनि सां सुठो सलूक रखो खैरुकुम लिअहलिही व निसाइही व बनातिही तमाम सभिनी का सुठो मुंहिंजो उम्मती उहो आहे जेको पंहिंजे घर वारनि सां भलो हलंदो आहे पंहिंजे ज़ाल सां भलो हलंदो आहे पंहिंजे न्याणियुनि सां भलो हलंदो तुंहिंजी भेण आहे उन्हें जो ख्याल रख तुझो भाव उन्हें जो ख्याल रख तुझो अबो उन्हें जो ख्याल रख तुझी कुरानी जी जलमा सल्लल्लाहु अलैहि